वस्सलाम अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तआवनु अलल बिर्रि वत्तक़वा वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह खां दुआ आहे रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे, नई मोहब्बत में शर्मौत अता फरमाए। अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मंझां सूरह माइदा जी आयत जो कुछ हिस्सो इन फकीर तिलावत कयो। अल्लाह ताला इरशाद फरमायो व तआवनु अलल बिर्रि वत्तक़वा। चंगाई नेकी जे कम में, परहेज़गारी वारे कम में हिक ॿिए जा मददगार बणिजी वञो। चङे कम में, नेकी जे कम में, भलाई जे कम में ताउन कयो, मददगार थियो, हॾमुखी थियो, हिक ॿिए जा हमदर्द बणिजो। ऐं वला तावनु अलल इस्मि वल उद्वान। बुराई, गुनाह, बदकारी में हिक ॿिए जा मददगार न थियो। बुरे कम में, बेहयाई जे कम में, बुराई में को बि माण्हू कंहिंजी मदद न करे, बल्कि चङे कम में हिक ॿिए जा मददगार थींदा। वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। अल्लाह खां डरिजो, इन मामले में रब खां डरिजो। छो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त, रब्बे कायनात जी पकड़ तमाम सख्त ऐं दमर वारी आहे। शदीदुल इक़ाब, सख्त पकड़ वारो अल्लाह। ॿ हुक्म अल्लाह ताला हिन मुबारक आयत में इरशाद फरमाया। हिकिड़ो, चङाई में जमाउ थियो, चङे कम में हिक ॿिए जा मददगार थियो, ऐं बुराई में हिक ॿिए खां धार थी वञो। बुरे कम में कॾहिं बि हिक ॿिए जा मददगार न थियो। ॾिठो अथव न, बुराई जो कमु थींदो आहे त होटल ते नई फिल्म लॻी आहे, फिल्म ॾिसण था, चोरी थी था हल, चोरी थी था हल, फलाणी गुनाह जे कम ते था हल, वठी हलंदा। यार असांजो दोस्त जो आहे जो असां सां गॾिजी हली नथो, फलाणो कमु आहे असांजो। निमाज़ जे लाइ चवंदो, ॻोठु सॼो सुतो पियो हूंदो, पर जे जहिड़े फसाद जी ॻाल्हि हुजे, मुंहिंजे भाउ खे फलाणे हीअं ॻाल्हायो आहे, सॼो ॻोठु विढ़ण जे लाइ हलियो वेंदो। फसाद जे लाइ, जहिड़े जे लाइ सभई माण्हू गॾु थींदा। ॻोठ में कंहिं ग़रीब जी शादी हुजे, मिस्कीन जी, त हुनजी शादी में आवाज़ थोरो भद कराइण जे लाइ, ठाराइण जे लाइ, अचो मुंहिंजा मददगार थियो शादी में, पंहिंजा माइट बि कोन ईंदसि। कम ई उल्टो कंदासीं, जेको अल्लाह फरमान फरमायो आहे उनजो बिल्कुलु उबतड़ कमु कंदासीं। अल्लाह जो फरमाए वत्तक़ुल्लाह, जेकॾहिं इहे आदत न अथव त डरियो अल्लाह। छो त अल्लाह ताला जी पकड़ तमाम शदीद आहे। जे कंहिंजी मदद नथा करे सघो
कंहिंजा हाल भाई नथा बणजी सघो त ज़ालिम जा मददगार न थियो त मज़लूम जा हद ॾोखी नथा थियो त ज़ालिम जो साथ न थियो न। हिकिड़ो ज़ुल्म सहे थो पियो, जंहिंजे मथां ज़ुल्म कयो थो वञे, मदीने वारे साईं फरमायो त हिकिड़ा माण्हू हूंदा जेके निमाज़ी हूंदा, नेकोकार हूंदा, पर ज़ालिम जा मददगार हूंदा। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, सो कीअं? जेको नेक आहे सो बुरनि जो मददगार त न थींदो? साईं फरमायो त मज़लूम ते ज़ुल्म थींदो रहंदो, हे अखियुनि सां ॾिसंदा ऐं ज़बान कोन खोलींदा। मज़लूम जे मथां ज़ुल्म थिए पियो, ज़बान कोन खोलींदा ऐं ख़ामोश रहंदा। मुझे नबी सुणे जी तालीम फरमान लजपाल नबी जेको मुसलमाननि जी मदद करण जे लाइ अमर फरमाया आहिनि, ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे, ॿुधंदो त तव्हां चवंदो त अॼु खां पोइ इंशाअल्लाह हर मुसलमान ॿिए मुसलमान जो हॾ ॾोखी बणिजी वेंदो। अहिड़ा फरमान ॿुधंदो त न ॿुधंदो? ज़हन मुतवज्जे आहे मूंखे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन मशा मा मज़लूमिन हत्ता युस्बित लहू हक़हू। जेको माण्हू के मज़लूम सां ब क़दम हले, मज़लूम आहे जंहिंजे मथां ज़ुल्म कयो वियो, जंहिंजे मथां साईं मुंहिंजा ज़ुल्म बपा कयो वियो, उन सां गॾिजी हले उनजी मदद जे लाइ, ज़ालिम जे ख़िलाफ़ मज़लूम सां ब घड़ियूं हले गॾिजी उनजी हाजत रवाई जे लाइ, हत्ता युस्बित लहू हक़हू, तां जो मज़लूम खे उनजो हक़ वठी ॾे, वापस करे ॾे, उनजे लाइ हक़ साबित करे। सबत अल्लाहु क़दमैहि अला सिरात यौम तज़ूलुल अक़दार। जे ॾिहाड़े पुलसरात ते माण्हुनि जा क़दम ॾकंदा पिया, माण्हू जहन्नम जी बाहि में रहंदा पिया, अल्लाह मज़लूम जे मददगार जा क़दम सिराते पुलसरात जे मथां मज़बूत बनाईंदो ऐं उनखे अल्लाह पार उतारे छॾींदो। अरे जो सुभान अल्लाह। क़यामत जे ॾिहाड़े महशर जे मैदान में हदीस मुबारक आहे, जेको माण्हू नेक आहे सो त बख़्शल आहे, जेको माण्हू बदकार आहे, गुनहगार आहे, उनजे लाइ पकड़ आहे। हदीस मुबारक आहे त हिकिड़नि माण्हुनि खे पिन्नीअ बराबरि पघर हूंदो, गुनाहनि जे करे पिन्नी, पेरनि जी टिणी पिन्नीअ बराबरि, हिकिड़नि खे गोॾनि बराबरि पसीनो हूंदो, हिकिड़नि खे चेल बराबरि पसीनो हूंदो, हिकिड़नि खे सीने बराबरि पघर जिस्म में वहंदो पियो, हिकिड़नि खे हीअं वात ते जीअं घोड़े खे लगाम विझबो आहे न, ईअं लगाम मिसल उनजे वात ते पघर वहंदड़ हूंदो। साईं करीमन फरमायो त ज़मीन ड्रामे जी बणिजी वेंदी, सिज नेज़े बराबरि हेठि लही वेंदो। यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्ल अर्शुहु, जंहिं ॾिहाड़े अल्लाह जे अर्श जे साए खां सिवा ॿियो को सायो न हूंदो। हदीस मुबारक आहे हिकिड़े माण्हू जी हिकिड़ी नेकी खुटी पवंदी, हिकिड़ी नेकी, हिकिड़ो चङो अमल खुटी पवंदो, अल्लाह फरमाईंदुसि अबो अथई, ॾाॾो अथई, अम्मा अथई, चाचो बीठो अथई, भाइर, पुट, यार, दोस्त सभई बीठा, हिकिड़ी नेकी वठी आ। ईंदो अचे अर्ज़ कंदो अबे खे बाबा नेकी ॾे, पीउ जवाबु ॾींदुसि, माउ जवाबु ॾींदुसि, बच्चा जवाबु ॾींदुसि, भाइर जवाबु ॾींदुसि, दोस्त जवाबु ॾींदुसि, पोइ हिकिड़ी नेकी ॾियण जे लाइ तयारु न हूंदो। सुजाॻ वेठा आहियो छा? हिकिड़ी नेकी ॾियण जे लाइ तयारु न हूंदो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो माण्हू आदम अलैहिस्सलाम वटि वेंदा, आदम अब्बा अल्लाह वटि सिफारिश थी, हज़रत आदम फरमाईंदो वञो ॿिए के पासे, मतां मां अल्लाह जे साम्हूं ॻाल्हायां, मतां रब फरमाए त आदम दाणो छो खाधो हुयई, मां अल्लाह खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। नूह अलैहिस्सलाम खे चवंदा नूह तूं अल्लाह वटि सिफारिश थी, नूह अलैहिस्सलाम फरमाईंदो वञो ॿियो को दर ॻोल्हियो, मतां रब खे चवां, अर्ज़ कयां, ऐं रब फरमाए त नूह पंहिंजे बेअदब काफ़र पुट जे लाइ दुआ छाजे लाइ घुरी हुई। हर कंहिंखे पंहिंजी ग़लती सुझंदी, नबी त पाक आहिनि, अल्लाह त उन्हनि खे अज़ाब न ॾींदो, न कोई उन्हनि खां ख़ता सरज़द थी आहे, नबी मासूम आहिनि,
पर नबी अब न दी है अल्लाह जे तमर ऐं कहर जे करे परेशान हूंदा पर हिकड़ा माण्हू अहिड़ा हूंदा जंहिंजूं परेशानियूं महशर में अल्लाह पाण लाहे छॾींदो। अगरचे बुराई हूंदी अगरचे गुनाह कया हूंदन पर अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि मां जहन्नम जी बाहि जी परेशानी लाहे उन्हनि खे पंहिंजी रहमत जे छपर छांव हेठां वेहारींदो। उहे केर हूंदा? हदीस मुबारक आहे सही बुखारी सही मुस्लिम अबू दाऊद तिरमिज़ी ये सियासत आहे सभिनी किताबनि में हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए साईं करीमन फरमायो मन नफ़स अन मुस्लिमिन कुर्बत मिन कुरबि दुनिया नफ़सल्लाहु अन्हु कुर्बत मिन कुरबि यौमिल क़ियामह। जेको माण्हू के मुसलमान भाव जे दुनिया जी परेशानी के लाहींदो आहे दुनिया जे के दुख के लाहींदो आहे के मुसलमान भाव जे दुनिया जे के गम के लाहींदो आहे मुझे लजपाल नबी फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला उन जूं तमाम परेशानियूं लाहे छॾींदो। वमन यस्सर अला मुसिरिन फिद दुनिया यस्सर अल्लाहु अलैहि फिद दुनिया वल आखिरह। सुभान अल्लाह। के मुसलमान भाव ते दुनिया में आसानी पैदा करे माण्हुनि जे मथां सख्ती नथो करे उनजे मथां तकलीफ नथो ॾे आसानी पैदा करे मुझे लजपाल नबी फरमायो त अल्लाह उन पाने जी दुनिया आखिरत में परेशानियों त लाहींदो पर उनजे मथां मामलात खे आसान फरमाए छॾींदो आहे। वमन सतर अला मुस्लिमिन في الدنيا ستر الله عليه في الدنيا والآخرة। जब केजा ऐब लिकाईंदो आहे केजा ऐब ज़ाहिर नाहे कंदो केजा गुम ज़ाहिर नाहे कंदो केजा दुख ज़ाहिर नाहे कंदो केजा ऐब लिकाईंदो आहे केजो ठक ठकींदो आहे जंहिंमें गुनाह थींदो ॾिसे लिकाए छॾे मुंहिंजे लजपाल नबी फरमायो त अल्लाह ताला उन ठकियल आर जा गुनाह दुनिया आख़िरत में लिकाए छॾींदो आहे। अब कदा समझ में आई कि कोन ए कोन जा बख्शा वींदा जेको किन जाए लिकाईंदो आहे मुश्किलात उन जो हल थींदियूं जेको किन जो मुश्किलात आसान कंदो आहे अल्लाह ताला आसानी उन जे मथां फरमाईंदो आहे जेको किन जे लाइ आसानियूं पैदा कंदो आहे। शहर में कपासो लगी वने के को चुल्लो बात मां तिखो निकली वने त बिड़न जिला तैयार थी ने छेड़े जिला फसाद जिला तैयार थी ने मुसलमान जो कम इहो नाहे मोमिन पाने जो जेके नम निशानियों मदीने वाले साईं बल्कि कुरान में अल्लाह ताला फरमायो है सूरह मोमिनून की इब्तिदा में रब तो फरमाए वलिजा मर्रू बिल लगवे मर्रू किरामा के बुराई जे सामू गदान तो के इज्जत सा छदे दीना वल्लदीना हुम अनिल लग़्व मुरिदून मोमिन बानो वाज को बुराई के लग़्वियात के इज्जत सा छदे दीदो आ परे थींदो आ के दिल नाहे रजाइंदो के तकलीफ नाहे पहुंचाइंदो जो फकीर थियो आ जे दिल पर साईं जे दर जो पांजो थियो आ ये अल्लाह वारन सां निस्बत रखी थी तबलीग दी तालीम ही आए पर जे सिर दे भली भली तकलीफ अचे पर के जे सिर के तकलीफ नाहे पहुंचाए
समझो ना कि ना समझो। इन्ना लिल्लाहि खल्कन खलकहुम लिहवाइजिन नास यफज़ुन नास इलैहिम फी हवाइजिम उलाइकल आमिनून मिन अज़ाबिल्लाह। वरी वाले साईं फरमायो त अल्लाह ताला हिकड़ी क़ौम तहकीक कई आहे हिकड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जिनखे अल्लाह बनायो ई ठाहियो ई इन जे लाइ आहे त जीअं वञी मुस्लमाननि जा मददगार बणजनि, माण्हुनि जूं हाजतूं पूरियूं कनि, माण्हुनि जा मामलात आसान फरमाइनि, माण्हू हली अचे उन्हनि खे पंहिंजूं परेशानियूं ॿुधाईंदा आहिनि, पंहिंजा दुख ॿुधाईंदा आहिनि। उलाइकल आमिनून मिन अज़ाबिल्लाह। यही जहन्नम जी बाहि खां निजात वारा आहिनि, यही जहन्नम खां छुटकारे वारा आहिनि। इन्हनि खे ई अल्लाह जहन्नम जी बाहि खां अमन वारो बनायो आहे। समझो कि इस्लाम रुगी नमाज पढ़ण जो नालो नाहे, इस्लाम रुगी रमज़ान जा रोज़ा रखण जो नालो नाहे, इस्लाम रुगी मथे ते पटके पाइण जो नालो नाहे, वॾी दाढ़ी रखण जो नालो इस्लाम नाहे, रुगी मस्जिद आबाद करण इस्लाम नाहे। मिठा मुस्तफा जा फरमान पढ़ के मज़लूम जी तादरसी करण इस्लाम वा, के जो दुख लाहिण इस्लाम वा, के जेके घटि वधि न ॻाल्हाइण इस्लाम वा, के जे दिल में ख़ुशी दाख़िल करण इन खां भलो ॿियो को इस्लाम आहे ई को। वॾो पटको पाईंदो, वॾी साई चादर वेड़े, कुंड हणी मुंहं में सिधो थी वेंदो, छाजे लाइ ॻाल्हि माण्हू खिली को माण्हू सां खिली ॻाल्हायो ऐं खिलण ते इमरान खान टेक्स आयो फरमायो त तव्हांखे रुई खिली ॾिसो त खिली ॾिसण सां मुस्कुराइण सां सदके जेतिरो सवाब साईं गरीबन फरमायो इन्ना लिल्लाहि इंदा अक़वामिन निअमिन अकर्रहा इंदहुम मा कानू मिन हवाइजिल मुस्लिमीन मा लम यमल्लूहुम व इज़ा मल्लूहुम नकलहा इला गैरिहिम। अल्लाह ताला हिकड़ी क़ौम किया जिना माण्हू जंहिंजी नौकरी जंहिंजी ड्यूटी आहे जो किन माण्हुनि जो मसला मसाइल परेशानियूं हल कंदा आहिनि। जेकॾहिं को माण्हू कंहिंजो मामलो हल न करे अल्लाह और असां उहा ड्यूटी लाहे छॾींदो आहे, फुरे वठींदो आहे, रब उन खां भले ॿिए माण्हू खे उहा शइ ॾींदो आहे त उहो वञी माण्हुनि जा मसला हल करे, माण्हुनि जे मसाइल खे आसान करे, उहो माण्हू तो वटि हली अचे, को माण्हू तुंहिंजी मदद तलब करण जे लाइ अचे, को माण्हू तो वटि साइल बणिजी अचे, इएं न पाए त माण्हू मूं ॾे छाजे लाइ था अचनि, मां फासिजी वियो आहियां, न इएं चओ त रब मूंखे चूंडियो आहे जो माण्हू मूं वटि सवाली बणिजी आया आहिनि। सवाल पूरो न करे अल्लाह ताला उनखे परे करे उनजी जॻह ते ॿियो भलो माण्हू आणे उनजी जाइ ते मुक़रर कंदो आहे जेको माण्हुनि जे अंदरि चङाई ऐं भलाई जी नसीहत कंदो आहे ऐं माण्हुनि जो मददगार थींदो आहे। सुभान अल्लाह। जेकॾहिं रुगी अल्लाह ताला जे मखलूक जी मदद करण जी तोखे ख़बर पवे त तूं चवंदे त इन खां भली बि का इबादत आहे ई कोन्हे का। सम्झो था फ़क़ीर थिया आहियूं पर पाड़े वारो बेज़ार वेठो पाड़े वारो कावड़ो वेठो हुजे, ॻोठ वारो कावड़ो वेठो हुजे, न मदीने वारा साईं 23 साल नबवी ज़िंदगी 23 साल नबवी ज़िंदगी हुई। काफ़रनि मुंहिंजे लजपाल नबी जे जिस्म जे मथां पत्थर हयां, कुत्ता बचा मुंहिंजे लजपाल नबी के तीर हयां,
तलवारों जा खाव गया हत्ता के ग़ज़वा उहद में मुझे नबी जा दंद मुबारक शहीद थी विया हुया ताइफ जे मैदान में मुझे नबी जे जिस्म मां रत मुबारक वही हजो जो नबी सुने जी जुती मुबारक रत में रंगीन थी भैया मुझे लजपाल नबी के मस्जिद हराम में नमाज पढ़ने पिया अबू जेल ओ बाश छोड़ने के जो वजो जिते जानवर ज़िबह गया विंदा आहिनि ता उठ जो ओज खणी रहमत लिल आलमीन नबी जे मथा रखो ए ज़ालिम छा था कन जो मुझे लजपाल नबी जे जिस्म जे मथा जदे सजदे में विया आहिनि तो उठ जो ओज खणी मथा रखो वतन काफी देर में लजपाल नबी सजदे की हालत में तकलीफ में मुब्तला हुआ अम्मा फातिमा ज़हरा के ख़बर पया साइन रोदिए जो जिस्म सा ओज हटायो नहीं अभी पे किबरिया दे सलाम फेरियो त दुश्मन के जवाब न दिनो ओ खिया पे उन ताना पे दिना उन मेहना पे दिना मुझे नबी सुने ये मुर्की फरमायो दहिया असा जे मक्के वारन जी आदत न हुई असा जे मक्के वारन जी इहा आदत न हुई जो बैतुल्लाह में वेहण वारन जे तकलीफों जन रहमत लिल आलमीन नबी जे दुआ घुरे हा त पूरी क़ौम हलाक थी वञे हा पर नबी दुआ घुरी बददुआ न ॾिनी अबू लहब साईं करीम जे घर में गंदगी उछलाईंदो हुयो किचरो उछलाईंदो हुयो मदीने वारे साईं पंहिंजे घर जी दीवार जे मथां मुंहुं करे कुरैशन खे ख़िताब कंदे फरमायो त ए कुरैशो तव्हांजी पाड़ेसी जा हक़ किरे विया आहिनि इहे त पाड़े जा हक़ कोन था दबाए सिर्फ इन ॿिनि जॻहियुनि ते मुंहिंजे नबीअ जवाब ॾिना आहिनि हिकिड़ो बैतुल्लाह में उठ जे ओच रखण ते ॿियो पंहिंजे घर जी दीवार ते बीह दुश्मननि सां पंहिंजे मुआमले जी तफ़्तीश फरमाए ख़िताब कयो न पूरी ज़िंदगी मदीने वारे साईं दुश्मननि खे जवाब न ॾिना आहिनि रहमत लिल आलमीन नबीअ जी हयाती ॾिसणी ते त क़ुरान फरमायो अर्सलनाक इल्ला आलमीन मुझे महबूब असा तोखे रहमत बनाए मोकिलियो आ तोखे जहान जे लाइ उठ हुजनि जानवर हुजनि हैवान हुजनि पर उन्हनि जे मथां मुंहिंजे लजपाल नबी रहमत उठ हुयो रोंदो आयो रड़ियूं दाऊं कंदो अचे साईं करीम जे कदमनि ते किरियो रोए पियो अखियुनि मां पाणी पियो वयसि मुंहिंजे नबी उन जे मथां शफ़क़त जा हथ रखिया लजपाल नबी महिरबानी जो हथ जो रखियो त उन जूं रड़ियूं बंदि थी वियूं मालिक आयो तकड़ी तकड़ी या रसूल अल्लाह इहो उठ मुंहिंजो आहे महबूब फरमायो त उठ मूंखे तुंहिंजी दाह ॾियण जे लाइ जानवरनि जूं दाहूं मुंहिंजे नबीअ वरनायूं जेके हैवान हुया उन्हनि जे मथां मुंहिंजे नबीअ एहसान फरमाया ऐं अॼु असां मुस्लमान आहियूं नबी जे कलमे पढ़ण वारा असां मां असांजो भाउ बेज़ार हुजे असांजो दोस्त असां मां बेज़ार हुजे असांजो पाड़े वारो असां मां बेज़ार हुजे अहिड़ा ज़ुल्म जा कम कयूं अहिड़ो असांजो किरदार जो असांजी घरवारी असां मां बेज़ार हुजे न मिठा मुस्लमान उहो आहे जेको बाज शफ़क़त मेहर करण वारो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या मदीने शरीफ में ईद उल फितर जो ॾींहुं हुजे तो मां बि ईदूं कयूं आहिनि पर ईद मुंहिंजे नबी कीअं गुज़ारी आहे सुभान अल्लाह ईद जो ॾियारो आहे मुंहिंजा नबी इमाम हसन इमाम हुसैन इमाम वठी अचनि पिया
मस्जिद नबवी का मस्जिद नबवी जेका हुई इते फर्जी नमाज जुम्मो पढ़ंदा हुया, ईद नमाज साईं करीबन खुले मैदान में पढ़ंदा हुया। सुभान अल्लाह। मुंहिंजा लजपाल नबी ईद जे लाइ अचनि पिया। हिकिड़ो दफ़ो मदीने जी गली मां हितां ईंदे ईंदे गुज़रिया, हिकिड़ो यतीम छोकिरो बीठो, जिस्म ते कपड़ा पुराना पातल हुयसि। ईद जो ॾियारो वरी यतीम छोकिरो पुराना कपड़ा पातल हुया। मुंहिंजे नबी फरमायो, छोकिरा अॼु ईद जो ॾियारो आहे, नवां कपड़ा पाए आ, साफ सुथरा कपड़ा पाए आ। रोई चई, या रसूल अल्लाह, मुंहिंजो अब्बो गुज़ारे वियो, मुझो ॿियो को साथी नाहे, ॿियो को मददगार नाहे, मुंहिंजा घर फाती ग़रीब आहिनि, महबूब पैसा नाहिनि जो कपड़ा नवां वठी पायां। मुंहिंजे लजपाल नबी उन छोकिरे जे सीने सां दुआ फरमाईंदा, छोकिरा ॿुधा, मोहम्मद मुस्तफा जो तुंहिंजो अब्बो बणिजे, हसन हुसैन तुंहिंजा भाई बणजनि, फातिमा ज़हरा तुंहिंजी भेण बणिजे, आयशा तुंहिंजी अम्मा बणिजे। ख़ुदा इन में ख़ुशि थींदे या न? मुंहिंजे लजपाल नबी हुन यतीम खे गले सां लायो आहे, हुनजा गिल चुमिया आहिनि, वाह छोकिरा तुंहिंजा भाग इते दुनिया सिके वेंदे या रसूल अल्लाह दीदार करायो, झलक ॾेखारियो, परवाह नसीब उन छोकिरे जा। मुंहिंजे लजपाल नबी उनखे हसनैन करीमैन जे कपड़नि मां हिकिड़ो वॻो ॾेरायो आहे, उनखे पाण सां वठी अचनि पिया। मदीने जा माण्हू पंहिंजे औलाद खे ॿार वठी पिया अचनि, माण्हू पंहिंजे पीरनि सां पिया अचनि, पर हे छोकिरो नबीअ सां गॾु ई ॻाल्हि पियो अचे त मुंहिंजो लजपाल नबी मुंहिंजो अब्बो बणिजी अची रहियो। वाह मुंहिंजा नबी तुंहिंजो कमाल, वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजी महिरबानी। या रसूल अल्लाह यतीमन यार तूं, या हबीब अल्लाह अनाथार तूं, या रसूल अल्लाह यतीमन यार तूं, या हबीब अल्लाह अनाथार। ऐ कारण आई को झिड़न दे कर मिठा मेरे नजर, बेसमर बेवाह जो थई पार तूं, या रसूल अल्लाह यतीमन यार तूं, या रसूल अल्लाह यतीमन यार तूं, या हबीब अल्लाह अनाथार तूं। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इमाम हाकिम पंहिंजे किताब मुस्तदरक हाकिम में ये रिवायत दिया, इमाम तबरानी माजमुल औसत में ये हदीस दिया। हजरत सैयदना इब्ने अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु रबिया जितो मुझे लजपाल नबी फरमायो, मन मशा फी हाजत अखी कान खैरन लहू मिन इअ्तिकाफ अशर सिनी। जेको माण्हू पंहिंजे मुस्लमान पंहिंजे भाउ जी हाजत पूरी करण जे लाइ, जेको माण्हू हले, जेको पंहिंजी हाजत पूरी करण जे लाइ, मुश्किल दूर करण जे लाइ हलियो आहे, मुंहिंजे लजपाल नबी फरमायो त अल्लाह ताला उनखे 10 साल जे इतिकाफ जो अजर अता फरमाईंदो आहे। जेको के मुसलमान भाव जी मदद जे लाइ वियो, कंहिंजी हाजत रवाई जे लाइ वियो, अल्लाह उनखे 10 सालनि जे इतिकाफ जो सवाब अता कंदो।
इत्काफ रमजान में इत्काफ वेठा हूंदो वेठा खुश नसीबान मदीने वाले साईं फरमायो वमन इत्तकफ यौमन इब्तिगा वजहिल्लाह जअलल्लाहु बैनहु व बैनन नार सलास खनादिक जब मानू अल्लाह जी रज़ा जिला हिकड़ो ॾींहुं इत्काफ वे रब खे राज़ी करण जिला रब जी रज़ा जिला हिकु ॾींहुं इत्काफ वेंदो आहे त अल्लाह ताला उनखे टे खंदकूं जहन्नम जी बाहि खां परे करे छॾींदो आहे टे खंदकूं हिकड़े ॾींहं जो इत्काफ जहन्नम खां परे कंदो आहे कुल्लु खंदकिन अबअदु मिम्मा बैनल काफ़िकैन उन मां हर हिकु खंदक जीअं ज़मीन आसमान जे विच में मुफ़ासिलो आहे एतिरी वॾी हुन जे विच में गैप आहे मुफ़ासिलो हिकिड़ी खंदक जो ज़मीन आसमान जे विच जेतिरो मुफ़ासिलो आहे मुंहिंजे लजपाल नबी फरमायो हिकिड़े ॾींहं जो इत्काफ जहन्नम खां एॾो परे करे छॾींदो पर जेको मुस्लमान भाउ जी मदद जे लाइ रुकी वञे अल्लाह ताला उन जे सवाब में 10 सालनि जे इत्काफ जेतिरो अजर लिखंदो आहे वरी जो सुभान अल्लाह हज़रत इब्न उमर आए इब्न मसूद आ मूंखे नालो साहब यादि न आहे इत्काफ में वेठा हुया रमज़ान जो महीनो मस्जिद नबवी में इत्काफ में वेठा हुया हिकिड़ो माण्हू आयो अॼु अर्ज़ी जिला मसलो आहे तव्हां सिफारिश कंदव त हल थी वेंदो ध्यानु हुया तव्हांजो सुजाग वेठा आहियो या रसूल अल्लाह मां चवां थो त मुंहिंजे मुर्शिद जे आस्थाने जे अचण वारनि जी तरबियत थियनि उन्हनि खे ख़बर पवे त इस्लाम जी माना छा आहे हक़ीक़त छा आहे ऐं अमल बि कंदो वञी इंशाअल्लाह हिन आस्थाने ते अल्हम्दुलिल्लाह करे जहिड़े फसाद जी ॻाल्हि न थी आहे हिते त दुश्मननि खे बि माफ़ी ॾियण जी ॻाल्हि आहे न आलिम वेठा आहिनि जा मुंहिंजे मुर्शिद जा ख़लीफ़ा आहिनि आलिम आहिनि उन्हनि खां पुछा कयो त मौलवियुनि सां गॾु वञी वेहंदा आहिनि त उन्हनि जूं आदतूं छा आहिनि दिलबर साहिब जे मुरीदनि खे छा सेखारींदा सम्झो था कि कोन था असांखे तालीम मिली आहे त मोहबतूं पखेड़ियो हद ॾोखी थियो हमदर्द थियो मोहबतुनि वारा थियो सुभान अल्लाह हिते साईं जन उन्हनि मौलवियुनि जन साईं जन खे कुफर जूं फतवाऊं हयूं लाउड बंदि कराए पीउ ते माउ ते कचूं गारियूं ॾिनियूं साईं जन ऐलान फरमायो मूं उन्हनि खे दुनिया में त माफ़ कयो पर आख़िरत में माफ़ कयो असांजे पीउ जी तालीम इहा आहे मुर्शिद जी तालीम ते हलंदे या शैतान वारे रस्ते ते हां घणनि जा थे वही दिलबर साईं जी तालीम दिलबर साईं जे मुरीद होने जे फखुर आहे जोतरे नाल में बड़ी ता सबा लोटे हलंदा दिलबर साईं अल्हम्दुलिल्लाह मुजो साईं साईं करीमन फरमायो वहा हदीस मुबारका में बयान के हजरत इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु इत्काफ में वेठा हुया त माण्हू आयो तीअं अर्ज़ कई साईं हलंदो त तव्हांजी सिफारिश ते मुंहिंजो कमु थी वेंदो हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु हा हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला साईं करीम जो सोट आहे उन जुती पंहिंजी खई ऐं मस्जिद नबवी मां ॿाहिरि निकिरण जी कई ॿिए हंधि इत्काफ वेहो हिकिड़े इत्काफ जो हिकिड़ो सवाल मस्जिद नबवी में 10 ॾींहंनि जो इत्काफ 10 लख इत्काफनि जे बराबर आहे मदीने वाले साईं जे दरबार जे अमल खे अल्लाह बीणो चवणो ऐं ॾहूणो बनायो आहे
बाज़ रिवायतुनि में 50,000, बाज़ में लख, बाज़ में 2 लख, बाज़ में 10 लख जो अजुर आयो। एॾो मस्जिदुल हराम में मस्जिद नबवी जे इत्काफ जो अजुर ऐं सवाब आहे। हाणे मस्जिद नबवी में इत्काफ में वेठो आहे, माण्हू आयो साईं मुंहिंजी मसलो वारी सिफारिश कयो, त साहब ई निकितो, जुती खईं निकितो। कंहिं माण्हू चयो साईं ख़बर अथव इत्काफ में वेठा आहियो, यादि अथव इत्काफ में वेठा आहियो? माण्हू सम्झो शायदि साईं ॻाल्हि विसरी विया त मां इत्काफ। साईं फरमायो हा वाह मूंखे ख़बर आहे मां इत्काफ में वेठो आहियां, पर मुंहिंजे नबी फरमायो जेको कंहिं मुस्लमान भाउ जी हाजत पूरी करण जे लाइ हले, अल्लाह ताला उनखे 10 सालनि जे इत्काफ जेतिरो सवाब अता फरमाईंदो। जेके इत्काफ वेठा से त खुश नसीब होया, जेके इत्काफ नायो वेही सघिया रमज़ान में, उन्हनि जे लाइ इहो फरमान ॾाढो प्यारो आहे, वञी कंहिंजी मदद कयो 10 साल जे इत्काफ जो सवाब खणी वञो। सुभान अल्लाह। ही हदीस मुबारका अल्लामा इब्न अबी दुनिया पंहिंजे किताब में आंदी आहे। इमाम असबहानी रिवायत कयो आहे, हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु रावी आहे। सुभान अल्लाह। हदीस ॿुधंदे दिल ठरी पयो। वरी वाले साईं फरमायो मन मशा फी हाजत अखील मुस्लिम, जेको के मुसलमान भाउ जी हाजत रवाई देला उन सां गॾिजी हले त कतबल्लाहु लहू बिकुल्लि ख़तवतिन 70 हसनतन, अल्लाह ताला उन जी हर विख जे बदले 70 नेकियूं अता फरमाईंदो आहे। हर हर विख जे बदले 70 नेकियूं मिलंदियूं। वमहाअनु 70 सय्यतन, अल्लाह उनजा 70 गुनाह हर विख जे बदले बख्शे छॾींदो आहे। इला अन यरजिअ मिन हैसु फारकहू, जितां निकतो जेसी उन जाइ ते वापस न आयो, अल्लाह हर विख जो अजुर लिखंदो रहंदो आहे। मिसाल तो मोरे में वेठो ही के मां भाउ जो कम कराची में आ, मदद जे लाइ तोखे कराची वञणो पवे, पाण सां गॾिजी वठी हलियो। जेसी कराची में कम कयो वापस अची पंहिंजी जाइ ते पहुची, मदीने वाले साईं फरमायो हर विख जो 70 नेकियूं ऐं 70 गुनाह रब बख्शे माफ़ करे छॾींदो आहे। अन्या हदीस पूरी न थी आहे। फइन कुदियत हाजतुहु अला यदैहि खरज मिन सुनूबिही यौम वलदतहु उम्मुहु। मदीने वाले साईं फरमायो जेकॾहिं तुंहिंजे हथनि सां उन भाउ जो मसलो हल थी वञे, मुश्किल दूर थी वञे, उनजी हाजत रवाई थी वञे, तुंहिंजे हथनि जे ज़रिए उनजो मसलो हल थी वञे, उन मामले खे हल करण हाजत रवाई करण वारे जा अल्लाह सबूरा गुनाह ईअं बख़्शे छॾींदो आहे ॼण अॼु पंहिंजे माउ जे पेटां जा माउ जे पेट में जो बाप ने गुनाह कंदा पाक दफ्तर खणी जंदो के मुसलमान भाउ जी हिकड़ी हाजत पूरी करी अल्लाह तुंहिंजा इने गुनाह बख़्शे छॾींदो आहे। व इन हलक फीमा बैन ज़ालिका दखल अल जन्नत बिग़ैरि हिसाब, जे उहा हाजत पूरी कंदे कंदे विच में मौत अची वञे, मरी वञे, मौत वाक़ई थी वञे, मुंहिंजे लॼपाल नबी फरमायो अल्लाह ताला बिना हिसाब जे उनखे जन्नत में दाख़िल करे छॾींदो। हिसाब न पुछण न ॻाल्हि न मीज़ान कुझु बि न। अल्लाह चवंदो त मुसलमान भाउ जी हाजत रवाई जे लाइ निकितो हुई, तुंहिंजो सभु गुनाह त बख़्शण हाणे बिना हिसाब जे जन्नत मिलो। वरी जो सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह। मदद करण वड़ी गाल है। आबिद आयूं, फकीर आयूं, ज़ाहिद आयूं, साईं जा दाढ़ी पटका रखिया थी हाणे ॿियनि जे मथां बार थी वञूं। असां वांगुरु बाबा पीर जा पुट आहियूं त वेठा हुजूं ॿिया असांजा मददगार खलीफ़ा आहियूं, मुर्शिद जा वॾा साईं जा आलिम आहियूं, मौलवी आहियूं, खलीफ़ा आहियूं, साहिब आहियूं त ॿियो असांजो मदद करे साहबी हुजे हिकिड़ो। अबू दाऊद शरीफ जी हदीस आहे। हज़रत अबू किलाबा रज़ियल्लाहु तआला अन्हु रावी आहे। चए थो अन्नास मिन असहाबि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़दिमू यसनून अला साहिबिन लहुम खैरा। सफ़र ते विया साहबी, सफ़र ते विया हुया, वापस आया तो मुझे लजपाल नबी जे साम्हूं हिकिड़े सहाबी जी ॾाढी तारीफ़ कयनि, वॾी वाखाण कयनि, या रसूल अल्लाह ॾाढो नेक साले माण्हू, मा रअयना मिस्लु फुलान हाज़ा क़त या रसूल अल्लाह। सफ़र में हिन खां वधीक भलो ॿियो को माण्हू असां ॾिठोसीं कोन। ॾाढो भलो माण्हू अचे तारीफ़ की सभिनी साहबा। साईं करीम फरमाया कहिड़ी शइ न मिले अथव? अर्ज़ कयनि या रसूल अल्लाह मा कान फी मसीरिन इल्ला कान फी क़िरातिन। जॾहिं सवारी ते चढ़ंदो हुयो त क़ुरान जी तिलावत कंदो हुयो, क़ुरान पढ़ंदो हुयो, ज़िक्र कंदो हुयो, रब जो नालो वठंदो हुयो। वला नज़लना मिन मंज़िलिन इल्ला कान फी सलातिन। जॾहिं के मंज़िल ते पहुचंदा हुयासीं, सवारी तां लहंदो हुयो त नमाज़ में मशगूल थी वेंदो हुयो, इबादत में, बंदगी में, रात हुजे या ॾींहुं हुजे, सॼो ॾींहुं सॼी रात नमाज़ पढ़ंदो हुयो, दुआऊं घुरंदो हुयो, इबादत में मशगूल हूंदो हुयो। हुन जी तारीफ़ कयनि साहबा, वाखाण कयनि या रसूल अल्लाह वॾो नेक साले माण्हू हुयो, वॾो पारसा माण्हू हुयो, नमाज़, क़ुरान, तिलावत, इबादत, दुआऊं। मदीने वाले साईं फरमायो काल मन कान यकफी बैयतु हत्ता ज़कर। हबीबन करीमन फरमायो तो जेॾी महिल तव्हां हे निमाज़ में हूंदो त हिन जी सवारी सामान ऐं हिन जे सामान सड़े जी हिफ़ाज़त केरु कंदो? हिन जी सवारी खे दाणो केरु ॾींदो हुयो? सवारी हिन जी केरु ॿधंदो? अरे कंहिं रसूल असां न हुन जी ख़िदमत कंदा हुयासीं, हुनखे पाणी भरे ॾींदा हुयासीं। काल फकुल्लुकुम खैरुम मिन्हु। तव्हां सभई हुन आबिद खां वधीक भला आहियो। जेको नमाज़ पढ़े पियो, जेको रोज़ा रखे पियो, जेको तिलावत करे पियो, महबूब फरमायो तव्हां जेको हुन जी मदद कंदा हुयो तव्हां हुन खां अञा वधीक भला। वरी जो सुभान अल्लाह। का ॻाल्हि सम्झ में अचे थी अले कोन थी अचे? सुभान अल्लाह। हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन हज़रत सैयदना उमर फारूक ये तबरानी औसत की हदीस आहे। हबीबन फरमायो अफजलुल अमाल इदखालुस सुरूर अल मुमिन कसौत औरतहू। हबीबन करीमन फरमायो दुनिया में सब खां भले में भलो अमल इहो आहे जो के मुसलमान मोमिन पाने जे दिल में सुरूर दाखिल कयो, खुशी पहुचायो, कंहिंखे ख़ुशि कयो, कंहिंखे ख़ुशी पहुचायो। महबूबन फरमायो त इन खां वधीक ॿियो को भलो अमल आहे ई कोन्हे। कसौत औरतहू जो हुनजी उघड़ ढकियो, हुनखे को कपिड़ो वठी ॾियो, ऐं अशक़त जौअतहू या हुनजो पेट भरियो, हुनखे मानी खारायो, या कलैत लहू हाजतन या हुनजी का परेशानी का हाजत के मोमिन बाने जो मसलो वञी हल कयो। इन खां वधीक ॿियो को भलो अमल दुनिया में आहे ई कोन्हे। सम्झो था कि कोन था सम्झो? हाणे अॼु ठकायो हदीसूं नोट करे आयो आहियां, पढ़ंदुसि पोइ हाणे झुकंदा त वञे पहले चेयर में सुभान अल्लाह। हबीबुल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इमाम तबरानी पंहिंजे माजमुल औसत माजमुल कबीर में ये हदीस आणी आहे।
मुझे लजपाल नबी फरमाया इन अहब्बल आमाल इलल्लाह तआला बअदल फराइज इदखालुस सुरूर अलल मुस्लिम। फर्जन का बाद में भलो अमल इहो आ जो के मोमिन बाने जी दिल वजी खुश कयो, उनके राजी कयो, उनकी रूह रिहान कयो, के परेशान जी परेशानी लाए छजो। फर्जन का पो भले में भलो अमल इहो आहे। समझो था कि कोन समझो? हिकिड़ो साहबी आयो अजर की या रसूल अय्युन्नास आको इल्लाह। अली वो ॿुधायो त सभिनी खां वधीक अल्लाह के महबूब बानो केरा? सब खां प्यारो बानो अल्लाह के केरा? असां मुर्शिद न ॾींदा ले साईं एड़ो को वज़ीफो ॿुधा त दुकान हले छड़ो इहो साईं साडे साईं वज़ीफो ॿुधा त साईं शादी थी और कारोबार न थोले साईं दुकान जे लाइ कागज़ लिखी जो। सहाबी वरी मदीने वाले साईं वटि ईंदा हुया, सवाल कंदा हुआ या रसूल अल्लाह एड़ो माण्हू ॿुधायो जो अल्लाह जो महबूब हुजे, रब जी मोहब्बत उन वटि खणी हुजे, अल्लाह पाण उन सां मोहब्बत फरमाए। क़ाल अहब्बुन नास इलल्लाह अनफअहुम लिन्नास। सब खां वधीक प्यारो माण्हू अल्लाह के महबूब बानो उहो आहे जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाईंदो आहे, जेको माण्हुनि खे नफ़ो ॾे न, माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाए। अल्लाह वटि सब खां भले में भलो बानो उहो आहे। अहब्बुल आमाल इल्लाह अर्ज़ या रसूल अल्लाह भला सभिनी खां भले में भलो अमल कहिड़ो आहे? अल्लाह वटि महबूब तरीन अमल कहिड़ो आहे? पाण फरमायो तुदखिलहु अला मुस्लिमिन सुरूर। मुस्लमान बानी जी दिल में खुशी दाखिल कयो, के खुश कयो। अल्लाह ताला वटि इन खां वधीक भलो ॿियो को अमल आहे ई कोन्हे। तकशिफु अन कुर्बतन केदी परेशानी लायो औ तकदा अन दैनन को माण्हू मकरूज आहे, मजबूर आहे, उन जो कर्ज अदा कयो, या औ ततरुदु अन जूअन या वो बुखारो आहे उन जी बुख लायो, वला अन अमशा मा अकिन फी हाजतिन के मुसलमान भाव जी हाजत रवाई जे लाइ उन सां गॾिजी वञो। अहब इलैया मन तकफ फी हाज़ल मस्जिद। हबीब फरमायो इहो अमल मूं मोहम्मद मुस्तफा के एॾो वणंदो आहे जो को माण्हू मुंहिंजी मस्जिद नबवी में वेही एतिकाफ वेहे, उन खां वधीक मूंखे इहो अमल वणे थो कि मुस्लमान भाउ जी दिल में सुकून वरी जो सुभान अल्लाह। अब का समझो था ॻाल्हि कि न समझो? हबीब फरमाया वमन कज़लम गैज़हु वलो शाअ यमीस अमदाउ मल अल्लाहु क़ल्बहु यौमल क़ियामा। साईं करीमन फरमायो जेको माण्हू के कावड़ वारे माण्हू जी कावड़ ख़त्म करे, गुस्सो ख़त्म करे, या के परेशान हाल माण्हू जी परेशानी के दूर करे, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला उन जी दिल खे पंहिंजी रहमत सां भरे छॾींदो। मशा मा अखीहे फी हाजतिन हत्ता यक़दिहा। उहो माण्हू जेको के मुस्लमान भाउ जी मदद जे लाइ हले तां जो उन जो मसलो हल करे अचे। सबत अल्लाहु क़दमैहि यौम तज़ूरुल अक़दाम। जंहिं ॾिहाड़े माण्हुनि जा क़दम टकंदा, माण्हू रब जे ख़ौफ़ में कंबदड़ हूंदा, अल्लाह उन जा क़दम साबित करे छॾींदो। हिसाब किताब में उन जे लाइ अल्लाह ताला आसानी पैदा कंदो जेको मुस्लमान जी मदद कंदो आहे। समझो था कि न समझो? सुभान अल्लाह। ऐं हज़रत सैयदना इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु, इमाम जाफर सादिक हे अहल बैत अतहार जी सनत सां इमाम जाफर सादिक ऐं को साईं मुंहिंजा इमाम ज़ैनुल आबिदीन, इमाम हुसैन, मौला अली खां थींदी हबीबन ताईं हीअ सनत वञे थी। हज़रत जाफर चए त मूं पंहिंजे अबे मोहम्मद खां ॿुधो, उन हज़रत
ज़ैनुल आबिदीन का ॿुधो, हुन पंहिंजे ॾाॾे हज़रत इमाम हुसैन का ॿुधो, इमाम हुसैन मौला अली का ॿुधो, मौला अली मदीने वाले साईं का ॿुधो। मदीने वाले साईं फरमायो मा अदकल रजुलन अला मुमिनिन सुरूरन इल्ला खलक़ल्लाहु अज़्ज़ व जल्ल मिन ज़ालिका सुरूर मलकन याबुदुल्लाह अज़्ज़ व जल्ल युवहिदुहु। आखिरी ॿ हदीसूं हिन खां पोइ हिकिड़ी हदीस पढ़ंदुसि तव्हां गौर कयो। सुर तार कयां त पोइ साईं वाह वाह थी वञे, सुकून सां वेठा आहियो त गज़ल पढ़ो, कुझु हदीस ते सुभाणे कम जो अथव, हिते बि फ़ाइदो ॾींदो, हे हदीसूं क़ब्र हशर में फ़ाइदो ॾींदो। मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो फैज़ हक़ीक़ी हे मुस्तफ़ा जो हदीसूं अथव। वेली ख़ुदा जे वास्ते हिननि खे पले ॿधी वञो पाण। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ तो फरमायो, मदीने वारे साईं फरमायो जेको माण्हू के मुस्लमान भाउ खे ख़ुशि करे, सुरूर दाख़िल करे, उनजो मुश्किल हल करे, मामिलो आसान करे, उनखे ख़ुशि करे, उहो ख़ुशि थी वञे तुंहिंजे मामले ते, तुंहिंजे मसइले हल करण ते, तुंहिंजी हाजत रवाई ते। को मुस्लमान, को मोमिन, को बानो। हा हिते अल्लाह जे हबीब मोमिन बानो फरमायो आहे, ईमान वारो बानो फरमायो आहे, मोमिननि खे ख़ुशि कयो। ईमान वारे खे ख़ुशि कयव, उन ख़ुशी खे अल्लाह ताला मलाइक जी सूरत में तब्दील फरमाईंदो आहे। वो मलाइक जी सूरत वठंदो आहे। उहा जेको तव्हां सुरूर दाख़िल कयो, उनखे ख़ुशी पहुचाई, उन ख़ुशी खे अल्लाह मलाइक जी सूरत में तब्दील कंदो आहे। जेको अल्लाह जी इबादत कंदो आहे, रब जी बंदगी कंदो आहे, अल्लाह ताला जी वहदानियत बयान कंदो आहे। फैज़ा सारल अब्दु फी क़ब्रिही अताहु ज़ालिका सुरूर। जॾहिं बानो वफ़ात करे क़ब्र में पवंदो आहे, क़ब्र में पवे, मदीने वाले साईं फरमायो जेको क़ब्र में छुटी वियो उनजे लाइ हशर में आसानी आहे। जेको क़ब्र में बदिजी वियो, क़ब्र में जेकॾहिं अज़ाब जो हक़दार बणिजी वियो, पक ॼाणे त उनखे महशर ॾाढो ॾुखियो थियणो आहे। सम्झो था, क़ब्र जो अज़ाब ॾाढो ॾुखियो आहे। क़यामत में जहन्नम जी बाहि खां वधीक क़ब्र जो अज़ाब अञा मुश्किल आहे। अल्लाह खां पनाह घुरो। हबीब किबरिया हमेशह उहो ॾींहुं ख़ाली न हुयो जंहिं ॾींहुं दुआ न घुरंदा हुजनि, मुंहिंजा मौला असांजी क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणाइजे। सम्झो था, जहन्नम जी अज़ाब जी वारी क़ब्र ॾाढी ॾुखी आहे। साईं करीम फरमायो पर जेको मुस्लमान बाननि खे ख़ुशि कंदो आहे, अल्लाह उन ख़ुशी खे मलाइक जी सूरत ॾींदो आहे। उहो माण्हू जॾहिं वफ़ात करे क़ब्र में पहुचे, क़ब्र में दाख़िल थींदो आहे, सारल अब्दु फी क़ब्री अताहु ज़ालिका सुरूर। उहा ख़ुशी, उहो सुरूर उनजे क़ब्र में दाख़िल थींदो आहे। पोइ मलाइक जी सूरत में चवंदो आहे अम्मा तारिफ़ुनी, मूंखे सुञाणींदो मां केरु आहियां, मूंखे सुञाणींदो। पुछा कंदो फ़क़ीर जॾहिं क़ब्र में ईंदो, नेकी करण वारो आहे, नेकीअ जे पुछा कंदुसि मूंखे सुञाणींदो। मन अंत उहो माण्हू पुछा कंदुसि केरु आहीं तूं? काल अन सुरूर अल्लज़ी अदखलतनी अला फुलानिन अनल यौम औ निसु वाशतक व अलकत का हुज्जतक। मूंखे नथो सुञाणी, मां उहा नेकी, उहो सुरूर, उहा ख़ुशी आहियां जेको मुस्लमान भाउ खे पहुचाई हुई। हाणे तुंहिंजे हिते वहशत जे माण्हू हबीबन फरमायो त क़ब्र में बानो पवंदो त परेशान थी वेंदो। मलाइक मुनकिर नकीर ईंदा त ख़ौफ़ज़दा थी वेंदो। चवंदो तूं परेशान न थी, मलाइकनि जे सुवालनि जे जवाब ॾियण में मां तुंहिंजो मददगार आहियां, तुंहिंजी मदद कंदुसि। पोइ उनजी वहशत दूर थी वेंदी। उनजे साईं मुंहिंजा कलाम में अल्लाह ताला ताज़गी पैदा कंदो। पोइ क़ब्र में उहा ख़ुशी उनजे लाइ विरूं बणबी, उनजे लाइ उहो सुरूर उनजो साथी बणबो, तव्हांजो क़यामत ताईं उन सां गॾु रहंदो। महशर जे मैदान में जॾहिं यौमल क़यामत वशफा लक इला रब्बिक, उहो अमल चवंदो त हाणे महशर में तो वटि अल्लाह जो सुफ़ारिशी मां नेकी आहियां। अल्लाह उन ख़ुशी, उन सुरूर मोमिन बाने खे पहुचाइण जे सदके रब कायनात उनजा गुनाह बख़्शे छॾींदो। उन ख़ुशी सां गॾु उनखे जन्नत में दाख़िल करे। सुभान अल्लाह। आखिरी हदीस मुबारका मदीने वाले साईं फरमायो, हज़रत अबू उमामा बाहिली रज़ियल्लाहु तआला अन्हु राविया, मुस्नद सुनन अबू दाऊद शरीफ जी हदीस आहे। हज़रत अबू उमामा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए
قال من شفع شفاعة لأحد فأهدى له هدية عليها को माण्हू कंहिंजी सिफारिश करण जे लाइ वञे ध्यानु मुड़िया तव्हां सभिनी जो को माण्हू के मुस्लमान भाउ जी मदद करण जे लाइ सिफारिश करण जे लाइ वञे पोइ हुनजी सिफारिश क़बूल कई वञे पोइ जंहिंजे लाइ सिफारिश कयईं उहो हिनखे को हदियो ॾे को तोहफ़ो ॾे का शइ पेश करे उन सिफारिश जे बदिले हे हुनखे क़बूल करे कद अता बाबन अज़ीमन मिन अबवाबिल कबाइर उन ॼण के कबीरन गुनाहनि में हिकु वॾो कबीरो गुनाह कयो आहे कंहिंसां नेकी कयो त लालच हुजे पैसो मिलंदो ॾोकड़ मिलंदो या दुनिया जी इज़त मिलंदी आहे इहो हदियो ॾींदो उन नियत सां कंहिंजी मदद करे उहो माण्हू चवे था ॿनी जो मसइलो आहे महिरबानी कर हल करा तोखे 20,000 रुपया ॾींदुसि ईअं चवंदा आहिनि न माण्हू फिलानो मसइलो हल थिए तोखे हे पैसा ॾींदुसि तोखे तुंहिंजे लाइ हे मदद कंदो साईं करीमन फरमायो कंहिंजी सिफारिश कयो त अल्लाह जे लाइ कयो रब जी रज़ा जे लाइ दुनिया जी लालच रखी मतां उन नेकी जो अजुर ई ज़ाया करे छॾियो सबक इहो मिलियो मुस्तफ़ा करीम जी सुन्नत ई आहे जो मुस्लमाननि जी हली वञी मदद कयो कंहिंजी दिलनि में सुकून पैदा कयो हिक ॿिए जा हद ॾोखी बणिजो हिक ॿिए जा साथी बणिजो सांझी बणिजो साईं मुंहिंजा मददगार बणिजो पंहिंजा यार बणिजो साईं करीमन फरमायो घणा दोस्त बनायो घणा दोस्त हूंदा फ़लसफ़ो हदीस जो सम्झो घणा दोस्त हूंदा क़यामत जे ॾियारे अल्लाह घणनि दोस्तनि जे करे उन बाने खे बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो आहे छाजे लाइ जेतिरा घणा दोस्त हूंदा ओतिरी हिक ॿिए जी मदद घणी कंदा हिक ॿिए जी मदद कंदा हद ॾोखी बणबा हाल भाई बणबा त हर को नेकी कंदो हर कंहिंजी नेकी करण जे करे अल्लाह गुनाह बख़्शे माफ़ कंदो मुझे पीर कामिल जो हर फ़कीर भी ये कामिल थी ॾेखारे ॾे मुर्शिद कामिल जो पाण खे सुधारियो पंहिंजे अंदरि तब्दीली पैदा कयो ऐं साईं फरमायो त मां वापसि ईंदुसि इंशाअल्लाह 2 ॾींहंनि में वापसि अची वेंदा 15-16 जून ते इंशाअल्लाह साईं वापसि ईंदा साईं फरमायो त जलसा जुलूस घणा कया आहिनि हिन भेरे हर फ़कीर वटि मां पाण हली वेंदुसि जिते करमी यूनिट खुलियल आहे तहरीक अंसारुल मुस्लिमीन जो मां उते वेंदुसि विज़िट कंदुसि पाण फ़कीरनि सां मिलंदुसि यार आयो लेकिन अल्लाह सेहत कामिल आजला अता फरमाए मुर्शिदन करीमन जा इरादा हूंदा आहिनि पर सेहत साथ कोन्हे जी अक्सर तौर ते सेहत अल्लाह साथ ॾे अल्लाह मुर्शिदन करीमन खे खिज़री हयाती अता फरमाए उन्हनि जो सायो असांजे मथां क़ाइम दाइम फरमाए असांजी सेहत असांजी ज़िंदगी मुर्शिदन खे अल्लाह अता फरमाए साईं जन महिरबानी फरमाइनि था पर असांखे कहिड़ो किरदार अपनाइण घुर्जे जो मुर्शिद अचनि छा कनि फ़कीर कहिड़ो अमल कयो अथई पोइ मूं वांगुरु ॾंद कढी खिलजो न त साईं कुझु कोन कयो आहे न बल्कि पंहिंजो किरदार अहिड़ो बना जो मुर्शिद जे पहुचनि पुछा कनि ऐं फ़ख़ुर कंदे मूंखे पंहिंजे मुरीद ते फ़ख़ुर आहे पंहिंजो किरदार अहिड़ो बना तुंहिंजी ज़बान जे ज़रिए कंहिंजी दिलि आज़ारी न थिए तुंहिंजे ज़बान जे ज़रिए कंहिंखे तकलीफ़ न पहुचे गालियूं ॾियणु गिला करणु गीबत करणु अहंजाई पहुचाइणु नुक़सान पहुचाइणु इहो शैतानी अमल आहे अल्लाह जे वलीअनि सां निस्बत रखण वारनि जो इहो अमल आहे जेको हदीस में ॿुधायो अमल कबो कि नथो न कबो अची वञी इन हदीसुनि जे मथां अमल कजो अची वञी कंहिंजी हाजत रवाई कंदासीं इंशाअल्लाह कभी कि कोन कभी जे अल्लाह मौक़ो ॾे मौक़ो न आहे मुंहिंजो दिलि में नियत त हुजे न हाँ आओ हमरा ऐसो शादी के ज़ाल सां ठहंदो कोन्हे जहिड़ो रोज़ घरनि खे हाणे पादर सो हिकिड़े ॾींहुं हाणे छा कई जो तलाक ॾिनईं तलाक ॾिनईं ज़ाल वञे पई त 2-3 टमाटो तलाक खां पोइ बि वाहे कढी भागा वञे थी पई तलाक ॾेई छॾी 2-3 टमाटो खणी वाहे कढी वरी हथ अचे हले वरी हथ अचे हले थोरो कसर सवाई हुजे असां नेकी त कोन कंदासीं पर नुक़सान कीअं पहुचायोसीं कसर सवाई ॾेई छॾींदासीं
न सवाई कसर गुनाह में न नेकी में जदा वरी नेकी करण जला मौको मिले न मिले दिलो जान सा नेकी कयो ये समझो त ये नेकी शायद मुझी जिंदगी की आखिरी नेकी हुजे मता जदे हम अमल कयो न चंगो इयो इरादो रखो अलाए जिंदगी रहे अले न रहे अजी यो अमल कया सुबाने हयात बुझा अले न बुझा अल्लाह ताला शाला बनी तौफीक अता फरमाए अल्लाह ताला सा सबरी दी दिल जी मुराद पूरी फरमाए मदीने वाले साईं की सुन्नत जे मथा अमल दी तौफीक अता फरमाए वमा तौफीकी अल्लाह या अल्लाह सना गुनाह माफ फरमा खताओं दरगुजर फरमा मदीने वाले साईं की सच्ची मोहब्बत नसीब फरमा तू असांजो थी असांखे पंहिंजो बना दुनिया आखिरत की नेमत संभाला माल फरमा लईबाल नबी की उसवे हसना जे मथा अमल की तौफीक अता फरमा तू असांजो थी असांखे पंहिंजो बना दुनिया आखिरत की दुखन दर्दन तकलीफुन का निजात अता फरमा दुनिया आखिरत की नेमत संभाला माल फरमा जेको घुरियो सी सो भी अता फरमा जेको ज़बान न घुरी सकी सो भी अता फरमा अल्लाह सल्लल्लाहु अलैहि व सल्लम ला इलाहा